नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। मोरो खबर नालो मोरो शहर जे बैंगन पीर मोहल्ला में पीरसन अब्दुल रज़ाक पीरजादो जे नाफरमान पुटन जो घर अॻियां घटी में वेशाणो तशद्दुद पीरसन रातो रात पाड़े वारनि पहुची पीरसन जे ॿिन्हिनि पुटनि खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो, जॾहिं त ज़ख़्मी पीरसन अब्दुल रज़ाक पीरजादो खे पुलिस जी मदद सां मोरो इस्पताल आंदो वियो, जिथे डॉक्टरनि पारां तिबी इमदाद ॾिनी वई। बाद में हालत नाज़ुक हुजण करे नवाबशाह जे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी पीरसन अब्दुल रज़ाक पीरजादो ॿुधायो त पुटु मिल्कियत जे करे मारणु चाहिनि पिया, जिन जो चवणु आहे त हज ते न वञ, पैसा असांखे ॾेई ऐं वरितल घर मां हिसो ॾियण ते इनकार ते तशद्दुद कयो। पीरसन अब्दुल रज़ाक पीरजादो जूं 2 शादियूं थियल आहिनि ऐं पहिरीं घरवारी मां 2 नाफरमान पुट ज़हूर अहमद ऐं सईद आकिब पीरजादो आहिनि, जेके नवाबशाह में रहंदड़ आहिनि ऐं पीरसन ॿी घरवारी सां कुझु महीना अॻु मोरो में रहंदो हो। होॾां पाड़ेसियुनि पारां पकड़े पुलिस हवाले कयल ॿिन्ही जवाबदारनि ज़हूर अहमद ऐं सईद आकिब पीरजादो खे लाकअप करे छॾियो आहे, जिथे ज़हूर अहमद पीरजादो ॿुधायो त मां पंहिंजे पीरसन पीउ ते तशद्दुद न कयो। मां पीउ खे हज ते वञण खां पहिरियां मोकिलण ऐं नंढड़ी भेण वठण आयो हुअसि, जंहिं दौरान पीउ मुंहिंजे आंगुर खे चक हंयो ऐं ज़ख़्मी करे छॾियो, जंहिं दौरान मुंहिंजो भाउ पोतो ऐं छॾाइण दौरान ॾक लॻा आहिनि। जॾहिं त अहिड़ी वाक़िए जी रिपोर्ट पिणु मोरो थाणे ते दाख़िल कई वई आहे, जॾहिं SHO मुताबिक़ पीरसन ते थींदड़ तशद्दुद वारे वाक़िए जे मोरो थाणे ते सरकारी मुद्दियत ते ॿिन्हिनि गिरफ़्तार पुटनि मथां FIR दाख़िल कई पई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।